नाज़िन गुज़िरियल हफ़्ते खां जारी बरसात हालाणी भरिसां ॻोठ कमाल ख़ान सोलंगी में तबाही आणे छॾी आहे। कंहिं चूंडियल नुमाइंदे सार न लधी कचा घर ड्रही पट पइजी विया। मुतासिर खुलियल आसमान हेठि बेयारो मददगार वेठल आहिनि। वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे शफ़ीक कुरैशी पंहिंजी हिन रिपोर्ट में। गुज़िरियल हफ़्ते खां शुरू थियल मानसून बरसातुनि जो सिलसिलो पंहिंजी तबाहकारियुनि सां जारी आहे। तालके मेहरापुर हालाणी ऐं नंढनि वॾनि शहरनि देहनि तोरे ॻोठनि में गुज़िरियल 60 कलाकनि दौरान 200 मिलीलीटर खां वधीक बारिश रिकॉर्ड थी चुकी आहे। हिकु मुहतात अंदाज़े मुताबिक़ हालाणी समेत मुख़्तलिफ़ देहनि ऐं ॻोठनि में 5000 खां वधीक ख़ानदान मजमूई तौर ते 3000 जे लॻभॻि माण्हू शदीद मुतासिर थी बेघर थी विया आहिनि। समय एकड़नि ते बीठल फसल तबाह थी विया आहिनि। अहिड़ी सूरत हाल देह मिर्ज़ापुर यूनियन काउंसिल जाम नूरुल्ला जे ॻोठ कमाल ख़ान सोलंगी जी आहे, जिते ग़रीब ऐं पोरे तबिको बरसात सबबि शदीद मुश्किलात खे मुंहुं ॾेई रहियो आहे। संदन कचा घर किरी पट थी विया आहिनि। हलंदड़ बरसात में बेयारो मददगार हुकूमती इमदाद जा मुंतज़िर आहिनि। हिननि आवाज़ न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त मुंहिंजो घर किरी पियो आहे, मां मंदो माण्हू ऐं न को मूंखे खाइण पीअण जी का चीज़ मिली आहे, न को वरी को वॾेरो आयो आहे, न को नंढेरो मूं ॾे लड़ी आयो आहे। हिन महिल मुंहिंजो अजुरो किरी पियो आहे। हिन महिल मां अलाह जे लिके वेठो आहे। हाणे मूंखे ॿुधायो त मां काॾे वञा? जे न त मूंखे ख़ुदा जे वास्ते मूंखे जेको बि हींअर थिएव सो महिरबानी करे मूंखे पंहिंजो ॾियो। 15 ॾींहं असांजा जुगा बरसाति में हलिया विया आहिनि। ही बचा वठियूं असां पधर ते वेठा आहियूं। का इंतज़ाम असांखे का सहूलियत कान ॾिनी वई आहे। मींहं में पिसूं बि था, कुझु नुक़सान थी विया आहिनि। मज़दूर माण्हू आहियूं, खाइण पीअण लाइ बि हिन महिल तकलीफ़ लॻी पई आहे। असां बच्चा मसीतुनि में रोडनि ते वठी वेठा आहियूं। बच्चनि असांजनि खे घुमरा उल्टी थी आहिनि, दवाऊं न आहिनि, खाधे पीते जो सामान न आहे, जुगा किरी पिया आहिनि। तव्हां पाण ॾिसो था, वार कयो ख़ुदा जे वास्ते असांजी। मुंहिंजा वण फसल सारियूं माल मता घर किरी पिया। हे मां टेंट खोड़े वणनि जे हेठां बीठो आहियां, नंढड़ा बचा वठी। असांखे कुझु बि न आहे, न टेंट मिलियो आहे, न केरु पुछणु आयो आहे, न केरु ॻाल्हाइणु आयो आहे। वोट घुरी हलिया विया त वरी मोटी आया ई कोन। असांखे हिन महिल अटो नथो पीसी मिले। नंढड़ा ॿार बुख ते आहिनि, असां बुख ते आहियूं, मज़दूर आहियूं, ॿियो कुझु बि कोन्हे। हारी आहियूं, मज़दूर आहियूं, असांजा फसल तबाह थी आहे। वधीक चवणो हुयो त मौजूदा हलंदड़ बरसात खे वसंदे 60 कलाक खां बि वधीक टाइम थी चुको आहे, पर हिन महिल ताईं तक जे कंहिं बि चूंडियल नुमाइंदे या हुकूमती इदारे असांजे सार न लधी आहे। असांजा बच्चा बुखूं काटण ते मजबूर आहिनि ऐं असां माल मता समेत खुलियल आसमान हेठि वेठा आहियूं। गवर्नमेंट खे अपील आहे त हंगामी बुनियादनि ते असांजी इमदाद कई वञे। कैमरामैन ज़िशान सां गॾु शफ़ीक कुरैशी, आवाज़ TV न्यूज़, हालाणी।